ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। ठटे खां अख़बार दिलवाणी जी रिपोर्ट मुताबिक़ गुटको विकिरो कंदड़ 13 जवाबदारनि समेत 2 मुनशियात फरोश जवाबदार गिरफ़्तार। 15 जवाबदारनि ते केस दाख़िल। 3325 इंडियन सफ़ीना गुटका जा पैकेट। गुटका मावा जा 1907 पैकेट, हिकु अल्टो कार, हिकु मेहरान कार ऐं देसी शराब जा 46 पेट बरामद किया विया आहिनि। एसएसपी ठट्टो डॉक्टर मोहम्मद इमरान ख़ान जे हुकुम ते आईजी सिंध गुलाम नबी मेमन, डीआईजी हैदराबाद रेंज तारिक रज़ा तारेजो जे हिदायतुनि ते ठट्टो पुलिस पारां मुनशियात फरोशनि, ॾोहनि जे आदि गुटको मुनशियात ऐं फरोशनि ख़िलाफ़ क्रैकडाउन जारी आहे। इश्तिहारी जवाबदारनि ख़िलाफ़ पिणु छापा हया पिया आहिनि। एसएसपी ठट्टो जे हुकुम ते ठट्टो, मकली, धाबेजी, घारो, साकरो, कींजर, घोड़ाबारी, केटी बंदर, सीआईए ठट्टो पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवाइयूं करे 13 गुटको फरोशनि जवाबदारनि मियां बख्श, सियाल, मोहम्मद खान पठान खे गिरफ़्तार करे वरितो ऐं मुर्तज़ा पठान खे मुर्तज़ा पठान, अली जान जोखियो, मोहम्मद सलीम बहरी, आब्दुर्रहमान चन्ना, गुल मोहम्मद गंदरो, इस्माइल कुंभार, इलाही बख्श जोखियो, इरफान पठान, सज्जाद समेत जो अब्दुल अज़ीज़ चांडियो, सलाहुद्दीन खट्टी खां 3325 पैकेट इंडियन सफ़ीना गुटका, 1907 मावा पैकेट ऐं हिकु अल्टो कार, हिकु मेहरान कार ऐं 2 मुनशियात फरोश जवाबदार नदीर जोखियो, शाहदेव शाह खे 46 बोतलूं देसी शराब समेत गिरफ़्तार कयो वियो ऐं गिरफ़्तार जवाबदार ख़िलाफ़ लाॻापियल थाणनि में गुटका एक्ट ऐं नार्कोटिक्स ऑर्डिनेंस तहत धार केस दाख़िल कया विया आहिनि।